लाड़काणो वेझो प्राइमरी स्कूल में ज़हनी मरीज़ पीरसन ज़ंजीरुनि सां जकड़ियल आहे। तालीम खाते नोटिस वरितो आहे। प्राइमरी स्कूल पुराणो लोंगाई में ज़हनी मरीज़ पीरसन जा ज़ंजीर ज़रिए पेर खट सां ॿधा विया आहिनि। स्कूल जी इमारत गुज़िरियल 30 वरियनि खां बासर जे कब्ज़े हेठि हुअण सबबि तदरीसी अमल बि बंदि आहे। लाड़काणो में प्राइमरी स्कूल 30 सालनि खां बंदि आहे ऐं इन प्राइमरी स्कूल में हिकु ज़हनी मरीज़ पीरसन खे ज़ंजीरनि सां ॿधो वियो आहे। तालीम खाते तरफ़ां नोटिस बि वरितो वियो। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर मंसूर अबड़ो खां। मंसूर, स्कूल त ड्रिघे अरसे खां बंदि पियल आहे, पर इन पीरसन खे केतिरे अरसे खां हिते क़ैद रखियो वियो आहे? बिल्कुल अमीर ही लाड़काणे जो कंगा थाने जे हद में पुराणो लोंगाई गोठ है जिते प्राइमरी स्कूल वरियनि खां क़ाइमु आहे, पर उनजी जेकी इमारत आहे उहा ज़बून बणिजी वई आहे ऐं गुज़िरियल केतिरनि वरियनि खां उहो स्कूल जेको आहे बासरनि जे कब्ज़े में आहे। ऐं ॿुधाए पियो वञे त ॻोठाणनि तरफ़ां त इहो जेको ज़हनी मरीज़ आहे उनखे तक़रीबन 2 साल खां मथे जेको आहे टाइम पीरियड थी वियो आहे। उनखे उनजे मालिकनि जेको आहे स्कूल अंदरि ॿधी छॾियो आहे ऐं उते उनखे मानी टिकी बि ॾिनी थी वञे ऐं तइलीम जेकी आहे उन ॻोठ जी मुकमल तौर ते तबाह आहे। प्राइमरी स्कूल जेको ही आहे उन में का बि सहूलियत न आहे ऐं बासर जे कब्ज़े हेठि हुअण करे उतां जेको फर्नीचर समेत जेके ॿियूं उते शयूं उहे बि खॼी वियूं आहिनि। हींअर जेको स्कूल आहे उहो मुकमल तौर ते तबाह आहे, पर हिन मामले जो हुननि जो चवणु आहे केतिरा ई भेरा चूंडियल नुमाइंदनि तोड़े लाॻापियल जेके अख़्तियारियूं आहिनि तइलीम खाते जो उन्हनि खे ॿुधायो आहे, पर कंहिं बि हिन मामले जो नोटिस न आहे वरितो। ॿिए तरफ़ ॻोठाणनि जो इहो मुतालबो त हिन ज़हनी मरीज़ जो इलाज कराए हिनखे स्कूल मां कढी करे स्कूल जी मरमती कमु कराए वञे जीअं असांजे मुस्तक़बिल जा जेके ॿारड़ा आहिनि उन्हनि जो फ्यूचर जेको आहे रोशन थी सघे। जी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ मंसूर।